जी नाज़रीन, हिन टाइम असीं मौजूद आहियूं राउंती जे कचेवर इलाइक़े बया वन पिकट ते पुलिस पिकट ते। अॼु सुबुह खां वठी जेको पुलिस जो ऑपरेशन ॾुआरियुनि ख़िलाफ़ु हले पियो, उन हलंदड़ ऑपरेशन में पुलिस खे हिकिड़ी कामयाबी बि थी आहे। हिकिड़ो मग़वी जेको उन्हनि वटि हुओ उहो पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। वधीक इन्हनि खां असीं पुछूं था त कॾहिं ऐं किथां अगवा थियो हुयो? तव्हां किथां जा आहियो दादा? साईं दौड़ जा नवां पिया ख़बर आहे। घणा ॾींहंनि तां अगवा थिया हो? असांखे 25 ॾींहं थिया आहिनि। 25 ॾींहं थिया? जी हा। हाणे पुलिस अची असांखे। नालो छा आहे तव्हांजो? मोहम्मद इसाक़। मोहम्मद इसाक़, पाण केरु नालो? हजाणो। हजाणो? जी हा। साईं उतां दौड़ मां असांखे खयूं गाॾी ते। अच्छा, दौड़ में? हा, पोइ अलाए नशो ॾिन महिल छा पोइ असांखे बसि उतां खणी हलिया। पोइ ख़बर न आहे, असांखे इहा ख़बर पई तव्हां जंहिंमहिल ॿेड़ी तां टपाइनि पिया, असांखे इहो ख़बर पई ॿेड़ी तां टपूं पिया। जी, हिननि जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी, हिन जो चवणु आहे त दौड़ मां 25 ॾींहं अॻु असांखे कार में अगवा करे खणी आया, जेको असांखे राउंती वारे कचेवर इलाइक़े में हिननि हिते अची थमियो। अॼु पुलिस जेको ऑपरेशन कयो आहे उन्हनि खे वॾी कामयाबी मिली आहे त हिकिड़ो मग़वी उन्हनि बाज़ियाब कराए वरितो आहे। SSP घोटकी उमर तुफ़ैल साहब जी जेको आहे कोशिश सां ही मग़वी अॼु बाज़ियाब थियो आहे। हिननि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। कैमरामैन इरफान सां गॾु मज़हर हुसैन चाचड़, टाइम न्यूज़ राउंती।